पाक फौज मुल्की हदन में ईंदड़ 29 भारतीय ड्रोन्स के तबाह करे छड़ियो। 3 शहरी शहीद, 4 फौजी जवान जख्मी। DGISP लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो चवण है त मुल्क के मुख्तलिफ शहरन में दाखिल थींदड़ 29 भारतीय ड्रोन्स तबाह किया विया आहिनि। कराची, लाहौर, गुजरांवाला, रावलपिंडी में ड्रोन जरिए मुदाखलत कई वई। चकवाल, बावलपुर, डहरकी, शोड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में भारतीय ड्रोन तबाह किया विया आहिनि। डहरकी में ड्रोन किरण जे नतीजे में हिकु शहरी शहीद थी वियो आहे। लाहौर में ड्रोन तबाह थियण सबबि पाक फौज जा 4 जवान ज़ख़्मी थिया आहिनि। भारत मां ईंदड़ हर शइ खे मॉनिटर कयो पियो वञे। अमरतर्स में भारतीय फौज पाण ई पंहिंजे थाकनि खे बमबारी कई। केरायल भारतीय ड्रोन्स जो फार्ज़िक मुआइनो कराए पियो वञे। पाकिस्तान भारत में हमलनि जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। DGISP लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान हमलो कंदो त नज़र बि ईंदो ऐं गूंज बि ॿुधण में ईंदी। भारतीय हुकूमत ख़बर नाहे त कॾहिं थिएटर ऐं फिल्म जी दुनिया मां ॿाहिरि निकिरंदी ऐं हक़ीक़ी दुनिया में ईंदी। घबराइण जी ज़रूरत नाहे। पाक फौज बीठी आहे, कुझु न थींदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त पाकिस्तान भारतीय पंजाब जे शहरनि ते को बि हमलो न कयो आहे। भारत में सिख शहरनि जूं हयातियूं ख़तरे में आहिनि। घबराइण जी का बि ज़रूरत नाहे। पाक फौज मुकमल तौर तयारु आहे। पंहिंजे शहरनि जी भरपूर हिफ़ाज़त कई वेंदी। पंहिंजे तय कयल वक़्त ऐं हंध ते भारतीय अगराई जो जवाबु ॾिनो वेंदो। भारत जे सिंतास मुआहिदे मुअतल करण जी का बि गुंजाइश नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो फ़ोन ते राब्तो। पाक भारत शिकतान ते राब्ता जारी रखण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त भारतीय मिसाइल ऐं ड्रोन हमलनि में 31 शहरी शहीद ऐं 57 ज़ख़्मी थिया आहिनि। भारतीय हमलनि में पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाइक़ी सलामती जी भञकड़ी कई। ॾखण एशिया जे खिते में अमुन ऐं इस्तेहकाम खे ख़तरे में विधो वियो आहे। गॾियल क़ौमुनि जे चार्ट तहत पाकिस्तान खे जवाबी कार्रवाई जो हक़ आहे। मार्को रूबियो जो चवणु आहे त अमरीका जे ॾखण एशिया जी सूरत हाल ते नज़र आहे। पाकिस्तान ऐं भारत खे शिकतान जे ख़ात्मे लाइ गॾिजी कमु करणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं तुर्किया जे सदर रजब तैयब उर्दगान विच में टेलीफोन ते राब्तो। वज़ीर आज़म तुर्किया सदर खे भारतीय हमलनि जे तफ़सीलनि खां आगाह करे छॾियो। हुकूमत तरफ़ां ड्रोन हमलनि में शहीद थियल शहरनि जे पलांत करण जो ऐलान। भारतीय अगराई ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई रखण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त भारत खे पाकिस्तान ते हमले जो जवाबु मिलंदो। क़ौम पाक फौज सां गॾु आहे, पंहिंजी फ़ौज ते फ़ख़्रु आहे ऐं हू हर क़िस्म जे हालतुनि जे मुक़ाबले लाइ तयारु आहिनि। भारतीय जहाज़नि ऐं ड्रोन खे तबाह कयो वियो आहे। पाकिस्तान वक़ार ऐं इज़त सां अमुन लाइ पुरज़म आहे। दुश्मन खे ख़ुददारियत, इलाइक़ाई सलामती ते हमले ऐं भञकड़ी जो जवाबु मिलंदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ भारत ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई खे अणटण करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त ड्रोन हमलनि खां पोइ भारत ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई लाज़मी थींदी। पाकिस्तान जवाबी कार्रवाई में भारतीय फ़ौजी थाकनि खे निशानो बणाईंदो। पाक भारत शिकतान बंदि घिटी में आहे। ड्रोन हमलनि खां पोइ शिकतान घटि थियण जो को बि इम्कान नाहे। भारतीय ड्रोन हमलनि में दिफ़ाई थाकनि खे को बि नुक़सानु नाहे थियो। लाइन ऑफ कंट्रोल ते 40 खां 50 फ़ौजियुनि खे मारियो वियो आहे। पाकिस्तान जो जवाबु ईंदो ऐं ज़रूरु ईंदो, दुनिया यादि रखंदी। दुश्मन खे कंहिं ग़लतफ़हमी में न रहणु घुरिजे। भारतीय पायलटनि जे वेहण खां इनकार खां पोइ ड्रोन ज़रिए हमला कया पिया वञनि। राफेल जहाज़नि खां पोइ इसराइली ड्रोन तबाह कया विया आहिनि। रवायती जंग में पाकिस्तान जी सरसी दुनिया ते वाज़िह थी चुकी आहे। भारत खे शिकस्त ॾियण लाइ क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। समारोह वफ़ाक़ी वज़ीर अता तारा। फीफी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आलमी कानून तहत पाकिस्तान खे भारतीय अगराई जो जवाबु ॾियण जो हक़ आहे। पाक भारत शिकतान बतरफ़ो न पर आलमी मसइलो आहे। आलमी बिरादरी खे एटमी ताक़तनि विच में शिकतान जे ख़ात्मे लाइ मुदाख़लत करणी पवंदी। JOI तरफ़ां अॼु मुल्क जे दिफ़ा जो ॾियारो मल्हायो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त पाकिस्तान जे दिफ़ा लाइ हू हिकु आहिनि। मुल्की बचाव लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾिनी वेंदी। क़ौम दुश्मन जी हर अगराई जो जवाबु ॾियण लाइ लोही पिता आहे। पाक भारत शिकतान सबबि मुख़्तलिफ़ शहरनि में फ्लाइट ऑपरेशन मुअतल। इस्लामाबाद, कराची, लाहौर, सियालकोट ऐं ॿियनि शहरनि में उॾामूं बंदि। शहरनि खे लाॻापियल एयरलाइंस सां राब्ते में रहण जी हिदायत। पंजाब में तालीमी इदारा 2 ॾींहनि ताईं बंदि रखण जो ऐलान। पाकिस्तान सुपर लीग जूं रहियल मैचूं कराची मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। रावलपिंडी में रिथियल अॼोकी मैच मुलतवी।
रीशेड्यूल थींदी। पीसीबी जो चवणु आहे त रांदीगरनि जी सिक्योरिटी सबबि पीएसएल जूं मैचूं कराची मुंतकिल कयूं पियूं वञनि। ज़रूरत पवण ते मैचूं दुबई मुंतकिल करण जो ऑप्शन बरक़रार रहंदो। पाक फौज भारतीय अगराई ख़िलाफ़ नओं गीत जारी करे छॾियो। साहिर अली बगा जी आवाज़ में नए गीत में क़ौम जे जज़्बनि जी तर्जुमानी कई वई आहे। कैथोलिक ईसाइनि जो नओं मज़हबी पेशवा चूंडिजी वियो। रॉबर्ट प्रीवोस्ट खे नओं पोप चूंडियो वियो आहे। पहिरियों भेरो अमरीका मां पोप जी चूंड कई वई आहे। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां वसकारो। मुख़्तलिफ़ हादसनि सबबि हिकु निकर फोत, हिकु ज़ख़्मी। तूफ़ान सबबि मवासिलाती निज़ाम डावाडोल। शदात कोट कुबो सईद खान, नओं कोट कुनरी, नबीसर थर टंडबागी ऐं ॿियनि शहरनि में बरसाति। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम ख़ुशगवार बणिजी वई।